सिंध में वजूद विञाईंदड़ वणनि जी लिस्ट हूअं त काफ़ी वॾी आहे, पर जेतिरो तेज़ी सां गुज़िरियल कुझु ई सालनि अंदरि लयार जे वण वजूद विञायो आहे, ओतिरो शायदि ई कंहिं ॿिए वण विञायो हुजे। ऐं लेसोड़ी जे नस्ल सां तालुक़ु रखंदड़ पर लेसोड़ी खां कुझु ही नंढो वण वाज़े रहे त लेसोड़ी वारी गेदोड़ी खां कुझु नंढी हूंदी आहे। इन जहिड़ो ई फारवे या ॼांगरी ॿेर जहिड़ो नासी रंग ते मेवो झलींदो आहे, जंहिंमें बि गेदोड़ी वांगुरु रस लेस हूंदी आहे, जेको खाइण में न खटो ऐं न ई को एतिरो मिठो थींदो आहे, पर मज़ेदार हुअण करे उनखे ॿारनि ऐं ॿुढनि सां गॾु पखियुनि में वरी कोयल, बुलबुल ऐं कांग वग़ैरह शौक़ सां खाईंदा आहिनि। कुदरत भली खणी हिन जो क़द गेदोड़ी ऐं लेसोड़ी खां नंढो कयो आहे, पर लयार खे हिकमत जे लिहाज़ खां अॻिते रखी नंढे क़द जी कसर कढे छॾी आहे। हिन जा पन घोटे छाणे पाणी सां गॾु कारी साई जे मरीज़नि लाइ ॾाढा कराइता सम्झा वेंदा आहिनि। उन्हनि कुटियल ऐं छाणियल पननि जे पाणी जो रंग फिको फंटा बोतल जहिड़ो थी बीहंदो आहे। इन खां अलावा हिन जा पन शुगर जे मरीज़नि लाइ बहितरीनु इलाजु सम्झा वेंदा आहिनि। 8-10 फुट ताईं क़द जो थींदड़ लयार बहार में थींदो आहे ऐं दिसंबर में ॿिनि काफ़ी वणनि सां गॾु पन छाणे वेंदो आहे। हीउ ॿिज ज़रिए बि थींदो आहे त कलम ज़रिए बि लॻाइबो आहे। हिन जी काठी मज़बूत पर हल्की थींदी आहे ऐं इन मां बि गेदोड़ी जी काठी वांगुरु मांधाणियूं ऐं पांझारियूं ठाहियूं वेंदियूं आहिनि। इन खां अलावा हालात ओड़े ॿिनि हंधनि ते हिन मां बहण ऐं गेदोड़ी जी काठी वांगुरु ॿारनि जा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा रांदीका बि ठाहिया वेंदा आहिनि। इन खां अलावा हिन जूं काठियूं घरनि जी अॾावत तोड़े लोढ़े ॾियण ऐं ॿारण में बि कमु अचनि थियूं। रेगिस्तान मैदानी इलाइक़नि तोड़े जाबलू इलाइक़नि में थींदड़ लयार खे ॿिनि शहरनि खां अलावा शेख अयाज़ ऐं भिटाई सरकार बि ॻायो आहे। किताब राजघाट ते चंड में शेख अयाज़ जी वाई आहे त आयो सिज मथां कंहिं शोले जियां पेरनि लाल फलूकणा लाल लयारनि खां, या पोइ मोहम्मद यूसुफ पारां ताजिल बेवस जो ॻायल मास्टर पीस कलाम, जिते लयार पेरूं पटनि ते पचनि था। हो जिते लियार पेरूं पटन ते पचनि था, हो जिते लियार पेरूं पटन ते पचनि था, उतां मुंहिंजा मारूं हो मयारूं मुंजनि था वला जिते लियार पेरूं पटन ते पचनि था, हो जिते लियार पेरूं पटन ते पचनि था, उतां मुंहिंजा मारूं हो मयारूं मुंजनि था वला जिते लियार पेरूं। अफ़सोस जो सोणो मक़ामी ऐं लोक ॾाहप जे हवाले सां तोड़े भिटाई साहब जो ॻायल ही वण हाणे त ॾिसण खां बि महांगो थी वियो आहे ऐं इन खे ॾिसण लाइ बि पुछाऊं कंदे पंधु करणा था पवनि। ॿियो कुझु न त असांजा मुतलका इदारा हिन ॻाल्हि जो ई खणी ख़्यालु कंदे लयार खे बचाइण ऐं वधाइण लाइ कोशिशूं कनि ऐं एतिरो ई खणी बचाइनि जो सुभाणे भिटाई खे पढ़ंदड़नि ऐं पढ़ाईंदड़नि खे त लयार ॾिसण लाइ मिली सघे। उमर कोराई, मीरपुर माथेलो। पक बेर चूंडिन पटन ते पंहारियूं, पक बेर चूंडिन पटन ते पंहारियूं, चंदन लाम लोॾे सॾन पटन ते पंहारियूं, चंदन लाम लोॾे सॾन थियूं संघारियूं, चंदन लाम लोॾे सॾन थियूं संघारियूं, जिते वग वठाणनि में ॾोथी ॾुहनि था, हो जिते वग वठा ॾोथी ॾुहनि था, उतां मुंहिंजा मारूं हो मयारूं मुंजनि था वला जिते लियार पेरूं पटन ते पचनि था, जिते लियार पेरूं पटन ते पचनि था, उतां मुंहिंजा मारूं हो मयारूं मुंजनि था वला जिते लियार पेरूं।